नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ॾखण खां ख़बर ॾींदा हलूं त SHO ॾखण लीमो खां लाशारी जी नाजाइज़नि ख़िलाफ़ चانڈيا برادري जो احتجاج مظاهرو ڌرڻو ٽائرن کي باهيو روड بلاڪ ڪري ڇڏيو। चانڊيا برادري जे माण्हुनि जो पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। SHO ॾखण लीमो खां लाशारी खे हटाइण जो मुतालबो। SHO ॾखण बिला जवाज़ नाजाइज़ूं करे असां मथां लठनि जो वसकारो लाहे ॾिनो आहे। ॾखण रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं कतारूं बीह वयूं आहिनि। ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर सख़्त परेशान। पुलिस धरणे वारी हंधि पहुची न सघी। चङनि मुड़ुसनि जे चवण मुताबिक़ धरनो ख़त्म करे रोड खोलियो वियो आहे। SHO ॾखण ऐं प्राइवेट गनमैन आहे ऐं गुलाने बि जेको जाफ़री आहे, इहो मंथरियूं बि होटल को पाण खोल रहा है। रमज़ान महीने में कोरोना वायरस में उनको मंथरियूं हर हिकु होटल को डबल मंथरियूं वठी थियूं। मंथरियूं वठी जेको गुनाह उन्हनि जा जेके चांहि पीअंदड़ आहिनि, जेके चांहि पीअंदड़ उन ते जेको प्राइवेट माण्हू आहे ऐं गुलाने बि जेको उन माण्हू ते सेवल कपिड़े में अचे माण्हू ते लठियूं वसायूं आहिनि। हर हिकु माण्हू खे कुटियो वियो आहे, हर हिकु माण्हू तशदुद कयो वियो आहे। उनजे खीसनि मां पर्सियुनि मां पैसा कढाइबा आहिनि, उहे पर्सियूं वापसि न आहिनि, मोबाइलियूं वापसि न आहिनि। त गुलाने बि जेको जाफ़री आहे जीअं असांखे माना लठियूं वयूं अथई ऐं असां पैसा फुरिया अथई। जेको SHO ॾखण आहे लीमो खां लाशारी इन जो गनमैन प्राइवेट आहिनि, उन्हनि असां तशदुद बि कयो आहे। असां जीअं होटल वेठा हुआसीं, असांखे मोबाइलियूं फ्री असांखे पैसा फुरिया अथव। असां वरी नाजाइज़ शहरनि सां इन खे SHO हटाए वञे ऐं गुलाने बि हटाए वञे। जीअं इन असां जेसिताईं हड़ताल न टोड़ींदासीं असांजी हड़ताल बरक़रार रहंदी जेसिताईं हटंदा। भत्ता वठिया वञनि था, सरेआम भत्ता वठिया वञनि था। ॾखणनि में सरेआम शराब हलिया वञनि था। शराब पीअण सरेआम बीठा आहिनि। वॾा वॾा माण्हू उन खां पैसा वठिया वञनि था। कोई ग़रीब कंहिं मरीज़ लाइ को चांहि को जूस वठणु वञे, उनखे ॿधियो वञे थो, उन खां पैसा वठिया वञनि था। पैसा न ॾे त कूड़ा केस हणी 13 ॾींहं पुलिस मुक़ाबला हणी चालान कयो वञे। शुरू थियो आहे, हिन बंदि करायो आहे। असां उन मुताबिले ते हिन सां हलूं था, पर हिन पैसा वठी होटल खोल रहिया आहिनि। असां होटलनि ते वेहूं था, असां सां विड़ियो थो वञे, पैसा बि कढे थो, मोबाइलियूं बि कढे थो। नाजाइज़ी न चङो थो ॾिसे न मटो थो ॾिसे। हिन जा गार्ड उनखे चंबा उनजी बेइज़ती कई थी वञे। असांजो मुतालबो इहो आहे त ॾखण SHO हटायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।